दादूअ में पीपी लालकाणी जे अॻुवाणी खिची बिरादरी जे सरदार हुबदार अली खान खिची ड्रिगबाला पहुची। समाजी वर्कर अताउल्ला खिची, अली गौर खिची, शफी मोहम्मद खिची सां अमर जी वफ़ात ऐं प्रेस क्लब ड्रिगबाला जे सदर ऐं आल काछो सहाफ़ी इत्तेहाद जे चेयरमैन GM लुंड ऐं कालम नवेस M आज़म लुंड सां साल पहिरीं फौथियल वालिद जे वफ़ात ते ताज़ियत कई। हुन मौके ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हिन चयो त पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि ग़रीब अवाम जे मसइलनि जे हल लाइ ॾींहं राति कोशिशूं करे ग़रीब अवाम खे वधि खां वधि रिलीफ ॾियारण जो ख़्वाहिशमंद आहे। पीपीए जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मिली करे काछे जे शहर ड्रिगबाला लाइ ख़ासि पैकेज मंज़ूर कराईंदुसि। काछे जे रोड रस्तनि जी तमामु ख़राब ऐं बदतर हालत ॾिसी तमामु घणो ॾुख ऐं अफ़सोस थियो आहे। हिन चयो त ड्रिगबाला में खिची बिरादरी जे मसइलनि खे हल करण लाइ पंहिंजे खीसे मां ख़र्च करे हिकु ऑफिस जल्द ठाराईंदुसि। बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां यूसी ड्रिगबाला में पंहिंजे बिरादरी तरफ़ां यूसी चेयरमैन या वाइस चेयरमैन पीपीए जे प्लेटफॉर्म ते मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे सलाह मशवरे सां बीहारींदुसि। हुन मौके ते अताउल्ला खिची, लुत्फ़ुल्लाह खिची, मोहम्मद इलियास खिची, अली नवाज़ खिची, ज़ुल्फ़कार खिची, रईस ज़ुल्फ़कार खान लुंड ऐं ॿिया गॾु हुआ। मोहम्मद इस्माइल लांगा, तोंग न्यूज़, ड्रिगबाला। दादू कहिड़ो इरादो आहे जेको आहे पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते